सितारे वारा सिंधी सिंध जी दिल हैदराबाद पहुंची विया। हैदराबाद जो मैदान सजण शुरू थी चुको है। धरणो शुरू थियण खां अॻु ई लखे माण्हू जामशोरो टोल प्लाज़ा लॻ हैदराबाद बाईपास ते पहुची विया आहिनि, जॾहिं त काफ़िला पहुचण जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद खां जामशोरे ताईं सुपर हाईवे ते माण्हुनि जा हुजूम नज़र अचनि था। GDA तरफ़ां ऐलानियल धरणे खे पीरसा पागारो तोड़े GDA जा ॿिया अॻवान ख़िताब कंदा, जंहिं लाइ जामशोरो इंटरचेंज ते स्टेज तयारु थी चुको आहे। सियासी माहिरनि जो ख़्यालु आहे त अॼोको मेड़ सिंध जी सियासी तारीख़ जो सभ खां वॾो मेड़ बि थी सघे थो, छाकाणि त पीरसा पगारे जे सॾ ते न रुॻो हुर जमायत जा माण्हू पर GDA में शामिल सियासी पार्टियुनि जा कारकुन हमदर्द तोड़े आम सिंधी बि पंहिंजे लेखे शिरकत करे रहिया आहिनि। उन जो सबबु इहो ॿुधायो वञे थो त ताज़ो थियल चूंड नतीजनि ते सिंध वासी सख़्तु कावड़ियल आहिनि ऐं उहे चाहिनि था त कंहिं बि रीति नतीजनि खे शफ़ाफ़ बणायो वञे। जॾहिं त जुमे नमाज़ जो पिणु एहतमाम कयो वेंदो। दहशतगर्दी मुकाबलो कबो न, सरदारी गुंडागर्दी जो मुकाबलो कबो न।